नमस्कार दोस्तों, अज असां MA फाइनल पेपर 7th बी महाकवि किशनचंद बेवस जूं बाल कविताउनि जे बारे में पढ़ंदासीं। आओ लही तूं तारा आओ, मूसां गॾिजी मानी खाओ, छो चमकाई खाली वात, टिमक टिमक तारेली रात। गहरे गंभीर बेवस पंहिंजे केतिरियुनि कविताउनि खे सम्झाइण लाइ कुंजीअ जी ज़रूरत महसूसु न कई वई। उन जूं बाल कविताऊं बालक जे टहक वांगुरु सरल ऐं मधुर आहिनि, इन करे ई मन मोहींदड़ बि आहिनि। संदसि अहिड़ियुनि कविताउनि खे सम्झण लाइ न कुंजीअ जी ज़रूरत आहे, न ज्ञान विज्ञान जी, न भाषा जी, न तेज बुद्धि कल्पना जी। ज़रूरत आहे त फ़क़्ति हिकु चीज़ जी, ऐं उहा आहे भाव ॿिनल बालक जी दिलि। पाठक ख़ुदि बालक बणिजी ही कविताऊं पढ़ंदो त महसूस त मासूम मौज मस्तीअ में भरिजी वेंदो। कंहिं बि साहित्य जे सुठे ऐं मनोवैज्ञानिक विकास जे लाइ बाल साहित्य जी एतिरी ज़रूरत आहे जेतिरी कंहिं बि अॾावती कम में बुनियाद जी। मज़बूत बुनियाद ते ई मज़बूत इमारत खॼी सघंदी आहे। शुरू खां ई ॿारनि जो रस साहित्य में हूंदो त वॾे हूंदे उहो रस क़ाइमु रहंदो। बेवस सिंधी साहित्य में इहा खोट महसूसु कई ऐं उन खोट खे भरण में अॻुवानी कयईं ऐं ॿियनि लाइ वाट घड़ी वियो। बेवस जूं बाल कविताऊं 5-6 सालनि जे नंढड़नि ॿारनि लाइ आहिनि। उहे अहिड़ियूं आहिनि जे ॿार सहूलियत सां सम्झी सघनि था। ॿार उन्हनि खे गुनगुनाईंदा आहिनि, ॻाईंदा आहिनि ऐं उन्हनि जे ताल ते नाच नची मौज मचाईंदा आहिनि। बेवस घणियूं ई बाल कविताऊं लिखियूं, जिन मां फ़क़्ति 14 किताबी सूरत में छपियूं आहिनि। ॿियूं हेठि मथे थी वियूं आहिनि। रेल ते कविता पढ़ त इंजन जे हलण जो आवाज़ु ॿुधण में ईंदो। जॾहिं ॿार पढ़े थो त 6 पैसा 2 पायूं, तॾहिं ईअं थो सम्झिजे त रेल हली रही आहे। साॻिए तरह कुकड़ वारी कविता में कुकड़ू कू पढ़ण वक़्तु कुकर जे कुकड़ू कू जो आवाज़ु ॿुधण में ईंदो ऐं महसूसु कबो त कुकुड़ असांजे अॻियां नची ठेंग टिपा ॾेई रहियो आहे। ही जे कविताऊं आहिनि उहे बेवस पंहिंजे ॿारनि सां ठेंग टिपा ॾींदे ऐं साण रांदियूं कंदे खेनि विंदुराइण ऐं खिलाइण जे ख़्याल खां ई लिखियूं आहिनि, जे पोइ ॿारनि लाइ शानदार कविताऊं थी पयूं आहिनि। तारनि भरी राति में ॾेखारियो वियो आहे त ॿार तारनि सां ॻाल्हाइनि था। ॿार हेठि मानी खाई रहियो आहे, मथां सितारा वात मचकाए रहिया आहिनि। ॿार सितारनि खे चवे थो त हेठि लही मूंसां गॾिजी मानी खाओ। इहो ख़्यालात ॿार जे जज़्बात जी सची तर्जुमान आहे। बाल मनोविज्ञान बाबति केतिरनि विद्वाननि सोच वीचार कयो त ॿारनि खे न सिर्फ़ु संभाल परवरिश, स्नेह, ममता जी घुर्ज आहे, पर साण विंदुरनुमा सिख्या जी पिणु। ॿार पंहिंजे आस पास में जेकी ॾिसे थो, ॿुधे थो, सो सिखे थो। ॿार में उणतुड़, कल्पना, जांच पड़ताल, खोज ऐं उत्साह मौजूदु आहे। इन करे खेनि जादूअ, परियुनि, पखियुनि, जानवरनि जूं आखाणियूं वणंदियूं आहिनि। बेवस तरक़ी पसंदि शाइर आहे। संदसि बाल कविताऊं पंहिंजो मट पाण आहिनि, जंहिंजो दर्जो टैगोर जे कविताउनि खां घटि कीन आहे। नौजवाननि लाइ शहर बेवस ऐं सामूंडी सिपूं लिखियईं ऐं उन्हनि जी कुंजी त ॾिनई, पर संदसि बाल कविताऊं सरल, मधुर ऐं मोहींदड़ आहिनि। उन्हनि जो मज़ो माणण लाइ ख़ुदि बालक बणिजणो पवंदो। ॿारनि कविताउनि सां ई ॿारनि जो साहित्य में चाव पैदा थींदो। सिंधीअ में ॿारनि कविताउनि जी खोट महसूसु कई वई। बेवस खां अॻु जा ॿाराणा गीत तइलीमी नुक़्त नज़र खां ख़ासि दर्सी किताबनि लाइ लिखियल हुआ। उन्हनि में कल्पना जी उॾाम ऐं मन जी उछल बदिरां नसियत जा टोकरा भरियल हुआ। जीअं त सवेल उथ सुम्हिजे, सवेल उथजे, सच ॻाल्हाइजे, चोरी न कजे, जो खीर पीए सो वीर थिए, भॻवानु जेकी करे थो त उन में भलाई आहे। बेवस खे ॿारनि सां प्यार हो। लाड़काणे में बालकनि जे ॿाड़ीअ जा मेड़ संदसि घर जे ॿाहिरां ई पधर में थींदा हुआ। स्कूलनि में बि संदसि सिधो संबंध ॿारनि सां हो।
लाड़काने में हिकु हंधि बेवस जी नज़रदारीअ हेठि ॿारनि जो मुखामेलो थियो। खेसि ॿारनि ज़हरी मासूम दिलि हुई। संदसि ॿारहंनि गीतनि जा विषय आहिनि बाग़, तारा, चंड, बादल, बिजली, बूंदूं, हवा, वण ॿूटा, गुल, पखी, जानवर, रेल, पींघ, फूकणो, वारीअ जो घरु ॿारनि खे ॾिसण ऐं ॿुधण तरीक़े सेखारियो आहे। हिननि लाइ कविताउनि जी ॿोली सरल हुजे जो गुनगुनाए ऐं ताल मिलाए सघनि। पंहिंजी रचना शक्ति मुताबिक़ ॿार अक्सर कागज़ जा रांदीगा ठाहे रांदि कंदो आहे। पंहिंजे सिरजियल चीज खे ॾिसी फुलियो न समाइजंदो आहे। कवि लिखे थो, आयो पाणी लेट किरी कागज़ जी हीअ ॿेड़ी तरी, कारीगर जी कान न काई मूं हीअ पंहिंजी पाण बणाई, गन न ॾींदी वंज न हणंदी मुंहिंजी ॿेड़ी बार न खणंदी। ॿार पंहिंजे ॿूझ आहर कागज़ जी ॿेड़ी ऐं ॿिया रांदीका ठाहिनि था। बेवस बि पंहिंजे बाल कविताउनि में चीज़ुनि खे ॿाराणी दृष्टिअ सां ॾिसे थो। रेलगाॾीअ खे ते चढ़ण में ॾिसण ते ॿार ॾाढो ख़ुशि थींदो आहे। गाड़ी झंडीअ ते रेल बीह रहे थी, साई झंडीअ ते हले थी। गाड़ी झंडी रेल बिहारे, साई झंडी जॾहिं निहारे, कूक कंदी थी छुटे लॻायूं, 6 पैसा 2 पायूं, 6 पैसा 2 पायूं। मुंतजर सुभाउ करे रेलगाॾीअ सां वाबस्तु सभु ॻाल्हियूं जाचे थो। रेल हवा सां वायूं थी करे। ॿाराणी सादी सरल सपक ॿोली, मिठा ऐं मौज़ून लफ़्ज़ बैत में तुरनम लय ऐं रवानी था आणनि। अॻियां शाइर लिखे थो, अॻियां इंजन में साहिब कारो, पुठियां गार्ड थियो झंडियुनि वारो, पोर्टर घंटीअ लाइ भॼायूं, 6 पैसा 2 पायूं। केॾी न सुहिणी कविता लेखक लिखी आहे। फूकणो ॿारनि जो दिलचस्प रांदीको आहे। फूकणो मलूकणो गीत ॿारनि जो दिलचस्प गीत आहे, जंहिंमें को ख़ासि ख़्याल या तशबीह कान्हे, रुगो ॿाराणी ॿोली ऐं फूकणे बाबति संदसि जज़्बात आहिनि। लेखक लिखे थो, फूकण सां ई गोलो बणंदो, छॾे ॾियण सां सीटी हणंदो, कूकू कंदो कूकणो, फूके फाड़ न फूकणो, मुंहिंजो आ मलूकणो, फूके फाड़ न फूकणो। ॿाराणा गीत सुठा उहे जेके खेनि सवला लॻनि, ॻाए सघनि ऐं रस माणनि, ॿारनि जे नंढड़े दिमाग़ में झटि गिरी सघनि ऐं लुफ़्त ॾेई सघनि। बाल मनोविज्ञान मूजिबि ॿार खे पाण पसाइण जो शौक़ु आहे, चाहे थो त ॿिया ॿार मुंहिंजो घोड़ो ॾिसनि। बेवस संदसि जज़्बात जो केॾो न हक़ीक़ी इज़हार कयो आहे। ॿार जी दिलि कोमल आहे, घोड़ो संदसि दोस्त आहे। बेवस लिखे थो, तोरे हथ में चैबुक खणंदुसि, तोखे मिठड़ा मूड़ न हणंदुसि। ॿार जी दिलि दया जो भंडार आहे। गूंगे वफ़ादार घोड़े खे दिलासो थो ॾिए। चैबुक घोड़े सवार जे निशानीअ तौरु खणंदुसि, ॾिज न तोखे मूड़ न हणंदुसि। जीतनि में पोपट ऐं भिंबोड़ियूं ॿार जो ध्यानु छिकाईंदा आहिनि। कवि लिखे थो, आओ लुॾण का रांदि रचाई, रंग बिरंगी रंग पसाई, पीली ॻाढ़ी नीली नार, हल त भंबोड़ी बणूं बाज़ार। ॿारनि खे घोड़े रांदि में मज़ो अचे, ॿियो न त पीउ ॾाॾे खे घोड़ो बणाए पुचकार ॾेई पाण बि लुफ़्त माणे त घोड़े खे बि मौज वठाए। बेवस पारखू हो, ॿारनि जूं पसंदियूं परखे उन्हनि मूजिबि गीत ॻायईं। आसमानी निज़ारनि बाबति ॿार अनेक सुवाल पुछंदा आहिनि। राति जो चंड तारा ऐं ॾींहं जो बादल ॾिसी उन्हनि बाबति अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं कल्पनाऊं कंदा आहिनि। आसमान में खिवण थी खॼे त उन्हनि लाइ नाच थी नचे, मींहुं थो वसे त उन्हनि लाइ ख़ासो ॾींहुं
थे अचे, मोर नाच तो नचे, खेतन खे पाणी थो मिले। बेवस जी बाल कविता सारंग ॿाराणी ॿोलीअ सां गॾु विंदुर ऐं सिख्या सां भरियल आहे। मींहुं वसण जो नज़ारो ऐं फ़ाइदा ॿुधाया अथई। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं, सुभाणे अॻिते। महिरबानी। तव्हांखे अॼु जे लेसन में का बि दिक़त हुजे त तव्हां मूंखे व्हाट्सअप ते पुछी सघो था या मुंहिंजे फ़ोन ते फ़ोन करे मूंखां पुछी सघो था। धन्यवाद।